असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे निशान ते लाज़मी क्लिक कयो ताकि असांजूं नातूं तव्हांखे बर वक्त मिली सघनि। पंहिंजी राय खां आगाह कंदा। पंहिंजनि सां त सभु को कंदो आ पर मुंहिंजो करीम आका जॾहिं दरबार में को गैर ईंदो आ मुंहिंजो मुस्तफ़ा उन ते बि निगाहे करम करे छॾींदो आ। यहूदियाणी माई आ हिकिड़ो बचड़ो आ गरीबी हाल आ औरत वेचारी वटि पाइण जे लाइ हिकिड़ो जोरो आ। बचड़ो समझदार थियो आ। अम्मा ए साॻियो जोरो लाहे भरी थी पाई पंहिंजा मिट माइट कोन्हनि छा जो तोखे जोरो मिले बच्चा तुंहिंजा चाचा बि आहिनि वग़ैरह वग़ैरह मगर मूंखे केरु नथो ॾे। बचड़ो वेंदो आ पंहिंजे चाचनि ॾे मायूस थी मोटंदो आ। जॾहिं रस्ते में रुअंदो ईंदो आ हिकिड़ो राहिब मिलंदो अथसि नौजवान नंढड़ी उमिरि में रोई रहियो आ। चवे थो जी जल अमड़ वटि हिकिड़ो जोरो आ मुंहिंजी अम्मा धोई वरी पाईंदी आ कॾहिं फाटंदो अथसि त मुंहिंजी आॾो हीअं करे वेहंदी आ। मुंहिंजी अम्मा खे हया ईंदो आ मूंखे बि हया ईंदो आ। हाणे चाहियां थो त अमड़ जे लाइ जोरो वठां मगर ताक़त कमाइण जी कान्हे का। उहो यहूदी राहिब थो चवेसि ॻाल्हि ॿुध चई ॻाल्हि ॿुधा चई हिकिड़ो अहिड़ो जवान मौजूद आ उन जे दर ते जेको वेंदो आ कॾहिं बि ख़ाली कोन मोटंदो आ। चई वारो कर मूंखे ॾस ॾे चई को ॿियो नाहे मस्जिद नबवी में हलियो वञ अरबी घोट मदीने जो ताजदार वेठो अथई पर मुंहिंजी कंहिंसां ॻाल्हि न कजां। चई तुंहिंजी ॻाल्हि नथो कयां सिधो मोटी आयो अमड़ ॾे अम्मा जी मुंहिंजा बच्चा चाचनि त कोन ॾिनो पर हिकिड़े जवान जो ॾस मिलियो आ। बच्चा उहो केरु अम्मा चवनि था त मुस्लमाननि जो नबी आ जंहिंजो नालो सुहिणो मुहम्मद रसूलुल्लाह आ। अमड़ बच्चे के भाकुर पाईंदी आ सीने सां लाईंदी आ। बचड़ा ख़ुदा जो वास्तो ते ईअं न कजां मां तोखे ओॾहूं कान छॾींदसि। अम्मा छाजे लाइ चवनि था त जेको वेंदो आ ख़ाली कोन मोटंदो आ। बच्चा इहा त ॻाल्हि सही आ पर हीअ बि हिकिड़ी हक़ीक़त आ जेको उन जे चेहरे ॾे ॾिसंदो आ अबो अम्मा विसारे छॾींदो आ। आए जुल्फे देखी है के नजरों ने घटा देखी है जुल्फे देखी है के नजरों ने घटा देखी है अरे लुट गया जिसने लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है चौ चौ लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है। बच्चा इएं न कजां मुंहिंजो हिकिड़ो पुटड़ो हई मुंहिंजो को सहारो कोन्हे मूं सॼी ज़िंदगी तुंहिंजे लाइ अर्पे छॾी आ मूंखे तो में उमेदूं आहिनि। अम्मा ॻाल्हि कहिड़ी थी करी बच्चा सच थी चवां बच्चा सच थी चवां अम्मा ईअं कीअं थो थी सघे बच्चा जेको चवां थी सचा चङो अम्मा मां तोसां वाइदो थो कयां वञा ज़रूर थो छो त दुनिया खां मायूस थी आयो हां। चवनि था त इन दर तां साइलो ख़ाली कोन थींदो आ जी जल वाइदो थो कयां उन जो कोन थींदुसि। मां मजबूर थी करे सोची उन खां पहिरीं जो बच्चो ज़ोरीअ हलियो वञे बच्चे के चवंदी आ वञ पर बच्चा मां मां खे भुलाए जान। बचड़ो निकतो दिल में ख्याल शुरू आ आखिर उहो केरा आखिर उहो कीअं हूंदो जंहिंजे करे मुंहिंजी अम्मा मूंखां भुलिजी वेंदी। दिल खे ॾढड़े त न ईअं कोन थो थी सघे मां अमड़ सां हेॾो प्यार थो कयां हलंदो बि अचे थो मुंहिंजे आका जो दिल में ख्याल ईंदो बि वञे थो सीनो पाक थींदो बि वञे थो।
जिते महबूब जो ख्याल ईंदो आ उहा दिल पाक थींदी आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहो कुफ्र वारो ज़हर ज़ाइल थींदो थो वञे। जेॾी महिल मस्जिद नबवी खां आयो आ सहन में पहुतो आ हीअं जो निहारी त चोॾीअ जो चंड तारनि में चमकी रहियो आ। वाह सोना लतीफ़ दाह कई। चंड चवई सच अल्लाह तू बैन मटिया मूर। चंड चवई सच जे बैन मटिया मूर। कॾहिं उभिरी थोरड़ो कॾहिं उभिरी गच जेको मुंह में बरई अॼु चोॾीअ जे राति मच उहो पलक पिरियां जे पेर में। पर चंड तुंहिंजी चंड तुंहिंजी ज़ात आऊं पारियां न पिरियसां। तू अछो मझरात मुंहिंजो सजण सदाई सोझरो। अज़ीज़ा ने मन जेॾी महिल चेहरे ते निगाह पई दिल त हिकिड़े धक में वई। चेहरे ते निगाह पई दिल हिकिड़े धक में आए है। तू शाहे खूबा तू जाने जाना तू शाहे खूबा तू जाने जाना चेहरा है उम्मुल किताब तेरा न बन सका है न बन सकेगा न बन सका है न बन सकेगा मिसाल तेरी जवाब तेरा। दिल गालाए रही आ वाके अम्मा जेका गाल ची गाल त सच्ची आ। हितों दिल के मोटाइण वडी गाल आ पर अम्मा सा वायदो करे आयो हां कदम अगते भी वधंदो आ पोइते अमड़ दे भी निहारींदो आ। अञा चंद कदम वधियो मुंहिंजो मदीने जो ताजदार उन सहाबा चोॾीअ जो चंड मुंहिंजो आका तारन जे विच मां उथी भी फरमाईंदो आ ओ यतीम तकड़ो आ। यतीमन जे यार नबी फरमायो ओ यतीम तकड़ो आ। जिया जो कनन ते आवाज पोतो दाह निकरी वई त जेको यतीम के सुञाणे थो ओहो यतीम जे मां जे जोरे के भी सुञाणदो हूंदो। अखड़िन में लुड़क लड़ी आया अगते वधी चवे तो सुहणा गाल बुध मां तुझो कोन थींदो सहे अञा इहे जुबान ते लफ्ज़ आणण जी तैयारी थो करे। मुझे आका फरमायो यतीम जल्दी ॿुधाए तोखे छा खपे जल्दी ॿुधाए तोखे छा खपे। निहारे चवे तो अम्मा के कपड़ा कोन्हन के मुझे आका पंहिंजी कमली वारी चादर लाहे ॾिनी खणी वञ पंहिंजे अमड़ खे वञी ढका। कमली वारे महबूब जी चादर सीने सां लाहींदो आ। बविखूं अगते वरी निहारे पोइते वरी अगते वरी पोइते होडे अम्मा होडे आका वञे त काॾे वञे। दिल जे अंदर फैसलो नथो करे सके। मुझे आका करीम जे मोहब्बत में रोंदो रोंदो घर थो मोटे। चादरड़ी मुंहिंजा दोस्त सीने सां लाहींदो थो अचे। अमड़ वेचारीअ जो रोई ही नो हाल थी वियो आ। कपड़ा फाटा पिया आहिनि छाती खां। हयादार अम्मा है उहा कंध हेठि करे वेठी आस्ते आस्ते करे चादर खणी अम्मा जे मथां विझी छॾे। जी जल मां जे मथा चादर विझी चवण लगो अम्मा जरा मुंह ॾे त निहार।
मां जवाब कोन ॾिनो वरी तो चवे अम्मा मां त तुंहिंजे मथां चादर बि विझी छॾी आहे मां त तुंहिंजे वाइदे सां मोटी बि आयो आहियां मूं ॾे निहार जॾहिं ॾिठई त अम्मा निहारे बि कान थी ॻाल्हाए बि कान थी नंढड़ो बच्चो आहे ॾिनो अम्मा खे अलाए छा थी वियो हथ विझी लोॾे चई अम्मा त मां कंधु मथे करे चयो जी चवई मुंहिंजा लक्ष्मी बच्चा अम्मा ॻाल्हाई छो नथी बच्चा कीअं ॻाल्हाया तोसां ॻाल्हाया या महबूब जो दीदार कया तोसां ॻाल्हाया या पुनल जो दीदार कया जीअं जो चादरड़ी विधई मंज़र अखियुनि जे आॾो अची वियो मां ॾिसी रही हां तूं कीअं पियो पिते निहारी कीअं पियो अॻिते निहारी ऐं यतीमनि जो यार कीअं पियो तोखे सॾड़ो करे त यतीम हली आ मुझा बचड़ा मां त मंज़र पई ॾिसां जॾहिं मंज़र ॾिसी बस कयो थम हाणे ख़ुदा जो वास्तो थी अॻ में तूं न पियो वञी हाणे मूंखे बि गॾु वठी हलो हमेशह इन महबूब जे ग़ुलामीअ में ज़िंदगी गुज़ारणी आहे